आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारा जर्मनी जो सरकारी दौरो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त जर्मन पड़े वज़ारत जे जनरल क्रिस्टन ब्रेयर आर्मी चीफ जी आजियां कई आहे। पाक फौज जे तर्जमान मूजिब जर्मन फौज पारां आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो वियो। नाज़रीन, अहम ख़बर सां शेयर कंदा हलूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां जर्मनी जो सरकारी दौरो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त जर्मन पड़े वज़ारत जे जनरल आर्मी चीफ जी आजियां कई आहे। पाक फौज जे तर्जमान मूजिब जर्मन फौज पारां आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो वियो आहे। अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां जर्मनी जो सरकारी दौरो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त जर्मन पड़े वज़ारत जे जनरल आर्मी चीफ जी आजियां कई। पाक फौज जे तर्जमान मूजिब जर्मन फौज पारां आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो आहे। तव्हांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां जर्मनी जो सरकारी दौरो कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त जर्मन पड़े वज़ारत जे जनरल आर्मी चीफ जी आजियां कई। पाक फौज जे तर्जमान मूजिब जर्मन फौज पारां आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो वियो आहे।